इंसानी हकन वारे आलमी ॾींहं जे मौके ते हवाउनि जे शहर हैदराबाद जे मुमताज मिर्जा ऑडिटोरियम में समाजी तंज़ीम पारां मुआशिरे में औरतुनि मथां वधंदड़ घरेलू तशद्दुद ऐं जिन्सी तशद्दुद ऐं ॿारनि ऐं औरतुनि खे तहफ़ुज़ ॾियण वारे कानून ते अमल दरामद न थियण ऐं उन्हनि कानूननि जे मुतालिक़ आगाही फराहम करण जे मौज़ूअ ते हिकु प्रोग्राम जो इनकाद कयो वियो। पाकिस्तान में जेतिरो औरतुनि सां ज़ुल्म तशद्दुद थी रहियो आहे हेतिरा कानून लेजिस्लेशन जे हिसाब सां मुंहिंजे हिसाब सां त सभ खां वॾी इहो आहे त असां वटि जे अहिड़े क़िस्म जा ज़ुल्म थी रहिया आहिनि तशद्दुद थी रहिया आहिनि त उन खां सभ खां वॾो मेन कारण आहे त असांजे माण्हुनि में शायदि एतिरी अवेयरनेस न आहे या एतिरी एजुकेशन न आहे या एतिरी उन्हनि खे ॼाण न आहे त औरतुनि जा राइट्स छा आहिनि, उन्हनि जा हक़ छा आहिनि जेके असांखे पंहिंजे मज़हब ॾिना आहिनि, इस्लाम ॾिना आहिनि, जेके असांखे पाकिस्तान जे कानून ॾिना आहिनि। जंहिं इंसान में इहा सभु नॉलेज न आहे त असां पंहिंजी लैंग्वेज में त उनखे हिकिड़ो अनएजुकेटेड ई चवंदासीं। प्रोग्राम में सिविल सोसाइटी सां लाॻापियल माण्हुनि सरकारी इदारे जे मुलाज़िमनि वॾे अंग में शिरकत कई, जॾहिं त हैदराबाद जे मुख़्तलिफ़ स्कूलनि जे ॿारनि सवनि जी तादाद में शिरकत करे औरतुनि ऐं ॿारतुनि ते मुआशिरे में थींदड़ तशद्दुद जी रोकथाम लाइ टेबलोज़ ऐं थिएटर ज़रिए आगाही फराहम कई। ॾींहनि जी जागरता मुहिम आहे जेका 25 नवंबर खां 10 डिसंबर ताईं हलाई पई वञे ऐं पूरी दुनिया में हलाई पई वञे ऐं हिते सिविल सोसाइटी सपोर्ट प्रोग्राम पारां सिंध जे 6 ज़िलनि में ही मुहिम हले पई। इन जो बुनियादी मक़सदु आहे त जेके औरतुनि जे हवाले सां तशद्दुद थिए थो, जेको समाज में अणबराबरी वारा रवैया आहिनि, जिन्सी तशद्दुद थिए थो, नंढड़ियुनि ॿारनि सां जेको सेक्शुअल हिरासमेंट थिए थी, उनखे मारे ऐं जेके उन्हनि सां ज़्यादती थिए थी, त इहो हिकिड़ो समाजी अलमियो आहे त असां उन्हनि खे कीअं असां इन मासूमनि खे बचाए सघूं था। प्रोग्राम जो मक़सदु औरतुनि ते थींदड़ तशद्दुद, नंढी उमिरि में शादियूं करण ऐं मासूम ॿारनि सां थींदड़ जिन्सी ॾाढाई जहिड़नि कुदनि अमलनि खे पुंजो ॾियणु आहे। कैमरामैन मोहम्मद अली रिन सां गॾु जहांगीर सेड़ो, धरती न्यूज़, हैदराबाद।